सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। मुस्तफा जे दस्ते रहमत खागर कौसर मिले, मुस्तफा जे दस्ते रहमत खागर कौसर मिले। छा कंदो दुनिया वठी जंहिंखे नबी जो दर मिले, मुस्तफा जे दस्ते रहमत खागर कौसर मिले। बाद खालिक जे अवां जो मर्तबो सब खां बुलंद, बाद खालिक जे अवां जो मर्तबो सब खां बुलंद। या नबी अफलाक में तुझो नथो हमसर मिले, मुस्तफा जे दस्ते रहमत खागर कौसर मिले। खल्क आदम खां अगे क्यों नूर जंहिंजो किबरिया, खल्क आदम खां अगे क्यों नूर जंहिंजो किबरिया। रूप में इंसान जे दुनिया में थो ज़ाहिर मिले, मुस्तफा जे दस्ते रहमत खागर कौसर मिले। कंहिंजो दर आहे मलक शम्सो कमर जंहिं ते झुकन, कंहिंजो दर आहे मलक शम्सो कमर जंहिं ते झुकन। अहिड़े सारी ख़ल्क़ में थो मुस्तफा जो घर मिले, मुस्तफा जे दस्ते रहमत खागर कौसर मिले। जंहिंजो सीनू चाक थियो तंहिंखे नबी मां कीअं मञा, जंहिंजो सीनू चाक थियो तंहिंखे नबी मां कीअं मञा। हू सॼे क़ुरान में थो तैयबो ताहिर मिले, मुस्तफा जे दस्ते रहमत खागर कौसर मिले। पंजे तंजे पाक कदमन में किरामत होश थी, पंजे तंजे पाक
कदमन में किरामत होश थी। या खुदा मवद्दत जो मुखे सागर मिले, मुस्तफा जे दस्त रहमत खागर कौसर मिले। आ गुनाहगारन ते नजरे खास अहमद जी तदें। आ गुनाहगारन ते नजरे खास अहमद जी तदें। मुस्तफा जो जिक्र आजाद ते शायर मिले, मुस्तफा जे दस्त रहमत खागर कौसर मिले। छा कंदो दुनिया वठी जंहिंखे नबी जो दर मिले,